जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं पटीदन स्टेशन ते, जिते पेट्रोल मालिकनि ॾिनल हुकूमत जे अघ खे ठुकराए करे पंहिंजे मन मस्तियारी जेको आहे रेट रखियो आहे। आवाम उन बारे में छा थो चवणु चाहे, अचो त उन्हनि खां पुछूं। तेल जो मामलो ईअं आहे त हीअ जेके पेट्रोल पंप मालिकान आहिनि उहे तमामु सरकश माण्हू आहिनि ऐं वॾेरा माण्हू आहिनि। उहे कंहिं बि माण्हू जो ॿुधण लाइ तयारु कोन्हे। जॾहिं पेट्रोल रुपयो चढ़ंदो आहे त हीअ 10 रुपया फ़ौरन चाढ़े छॾींदा आहिनि ऐं जॾहिं लहंदो आहे पोइ भली 20 रुपया लहे, 30 रुपया लहे। हीअ जेको आहे उन ते अमल चवंदा असां वटि तव्हांजा नोटिफिकेशन कोन पहुतो आहे, उन करे हितां जो ग़रीब माण्हू आहे ऐं बेवस आहे, उन्हनि खे कुझु चई कोन थो सघे। पेट्रोल जेकी आहे हिकु पूरी माफ़िया आहे। हितां जा जेके आला अमलदार आहिनि उन्हनि खे पंहिंजे जेको आहे सो हीअ भतो था ॾियनि। जेके OGDCL कंपनी आहे उन नोटिस वठे, DC ऑफिस नोटिस वठे। हिते आवाम हिकु लॉकडाउन लॻो पियो आहे, बेहदि बेरोज़गार लॻी पई आहे। आवाम खे कमकार कोन्हे। पेट्रोल माफ़िया हद खां वधीक माण्हुनि सां ज़ुल्म कयो आहे, नाहक कयो आहे। तव्हां पटीदन जे आवाम जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिते जेको पेट्रोल आहे उहो महांगो विकिरो कयो पियो वञे। शहरियुनि जो चवणु आहे त इन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं शहरियुनि खे ॾिठे अदाब खां बची सघनि। मुजीबुर रहमान, सिंध TV न्यूज़, पटीदन।